ज़िले जो आदर जो प्यारो पीर मोहम्मद हुसैन कुरैशी साहब ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जंहिंजो नालो हुजे असांजो तमामु महिरबानी अल्लाह हुनखे लंबी हयाती ॾे मिरिया ताक़े सदर साईं ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब साईं जावीज़न शहीद बेनज़ीराबाद जो जनरल सेक्रेटरी माशूक साहब साईं प्यारो असांजो साईं अली शाह साहब साईं तमामु हक़ीक़त मूंखे जॾहिं साईं परी साहब खे पंहिंजे हिन प्रोग्राम ॾिसंदो आहियां पर कुदरती अलाह साईं हुनजो चहिरो ॾेखारियो जॾहिं हुनखे ॾिसो आहे त मुंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट हमेशह साईं खे परी साहब ॾिसी करे अची वेंदी आहे परी साहब ऐं असांजा साईं दादू जा दोस्त ऐं हिन पंहिंजो तालके रियास जी काबीना प्लस उनजा दोस्त ऐं ज़िले नौशहर जा जेकी बि दोस्त बिलख़ुसूस हिन प्रोग्राम जे अंदरि मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम ऐं अछी सुहारनि सां गॾु असांजा मौजूद शख़्सियतूं जेके आहिनि हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे मूंखे हिन शइ जो दुख बि थिए थो त जॾहिं एॾी अछी सुहारे वारा ऐं तमामु क़ाबिल एतिराम असांजा उस्ताद ऐं सीनियर हक़ीक़त असांजी जॻह ते इन्हनि खे ॻाल्हि कंदो हक़ु असांजो इहो आहे त असां ही जलबानी जो जादू आहे जंहिं ते हली वञो असां छा था करे सघूं ऐं तमामु जेको आहे सो पंहिंजो बहितरीन नमूने सां जंहिं अंदाज़ सां हक़ीक़त जलबानी साहिब जो प्रोग्राम हलायो आहे साईं चयो त साईं तव्हां न छॾींदासीं साईं असां था चऊं त अताला न्याज़े वांगुरु त हिकु बार ई वल पिछे वल न वल जेकॾहिं सम्झींदो तूं सम्झंदो हूंदे हिकु बार ई वल पिछे वल न वल माना हिकिड़ो दफ़ो अचु पोइ वरी कॾहिं बि न वञ वापसि असां वेठा आहियूं कॾहिं तूं छॾींदो दोस्तो मूंखे ॿे ख़ुशी थी आहे पूरी सिंध घिरिया छा पर पूरी सिंध जो जेको बि यूनिट आहे जेको बि तालुको आहे उहो मुंहिंजो बाज़ू आहे मुंहिंजी ताक़त आहे उहा पेटियल तंज़ीम जेका जेकी ग्रीन आहे हू मुंहिंजो सरमायो आहे ऐं हुनजो ख़ात्मो आहे मां सिंध जो सदर मां हमेशह पंहिंजे स्पीच में इहो चयो आहे मूंखे तव्हां दोस्तनि जी महिरबानी आहे जंहिं मैंडेट ॾेई करे मूंखे सिंध जो सदर बनायो आहे पर मां तव्हां सभिनि जो ख़ात्मो आहियां मुंहिंजे लाइ पूरी सिंध जा जेको उस्ताद हुओ सिंध जो सदर पर ही हिकु दुनिया जो निज़ाम आहे उन में तबिका ठहियल आहिनि उन में स्टेजूं ठहियल आहिनि उहो रब साईं जंहिं बि माण्हूअ खे इज़त बख़्शींदो आहे त पोइ तव्हां जहिड़नि बहादुर सिपाहियुनि खे इहो मौक़ो ॾींदो आहे त तव्हां पंहिंजो सुपर सालार जो पासो सोचे सम्झी मुंहिंजो चुनाव कयो ताकी तव्हांजे हक़नि जी तव्हांजे मसइलनि जी हिफ़ाज़त करे सही माना में तव्हांजे मसइलनि जी पेरोकारी करे सघो मूंखे काफ़ी दोस्तनि चयो त बाबा हाजी साहिब जे ग्रुप जा माण्हू आहिनि बाबा हाजी साहिब बि मुंहिंजो माण्हू आहे उहो कंहिंजो ऐं सिंध जो सदर आहियां त हाजी साहिब बि मुंहिंजो जेको आहे बाज़ू आहे हाजी साहिब बि कंडे मानखाना जो सदर आहे हू बि मुंहिंजो जेको आहे साथ जो सिपाही आहे हू बि मुंहिंजो तमामु जेको भरजल आहे सभु मुंहिंजा हुअण जो फ़र्क़ु ई कोन्हे हा साईं पीर साहिब चवणी जॾहिं इलेक्शन थींदी आहे इलेक्शन हिकु प्रोसेस हूंदो आहे हर दोस्त जो राइट आहे त पंहिंजे नुक़्ते निगाह सां जंहिंखे बहितर सम्झे हुनखे वोट करे हर हिकु पंहिंजे पंहिंजे मंशूर ते अॻियां रखियो बदकिस्मती तव्हां इहो जो असांखे तव्हां घिरिया वारा मौक़ो न ॾिनो जो असां पंहिंजो मंशूर तव्हांजे अॻियां रखी न सघूं ऐं वॾी ख़ुशी इहा थी आहे जो तव्हांखे मुंहिंजो सलाम आहे जो तव्हां तंज़ीमी माण्हू आहियो जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि था कयो कि सिंध में जंहिंखे मैंडेट मिलियो आहे जेको वठी आयो आहे असीं हुनजी जेको आहे अनर था कयूं हुनजो आदर मुंहिंजो तव्हांखे सलाम वरी मूंखे ख़ुशी बि थिए पई त
जॾहिं जलवानी साहिबु शेर बि पढ़े पियो ऐं जॾहिं पंहिंजे दर्द जी कथा बि ॿुधाए पियो त मूंखे ख़ुशी बि थिए पई दुख बि थिए। ख़ुशी मूंखे इन जी थिए पई त तंज़ीमी माण्हू आहे, तंज़ीमी सोच रखंदड़ आहे, तंज़ीमी हवाले सां तंज़ीमी प्रोटोकॉल में अॼु मूंखे हिन जो हिते आनंद ॾिनो आहे। हीउ तंज़ीमी माण्हू आहे, हिन में मूंखे ख़ुशी थिए पई। तकलीफ़ मूंखे तॾहिं थिए पई जॾहिं हेठि मुसादनि तालिके भिरिया जी बाड़ीअ खे मैंडेट ॾेई करे ऐं उन्हनि खे हीउ मनसब मुंतख़ब करायो आहे त मुंहिंजो उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हां ते हक़ थो पुॼे, तव्हां ते राइट थो पुॼे, तव्हां हिन में सलाम कयो, सलूट कयो, हक़ भरे तव्हां पंहिंजी क़यादत सभु करे। भली मुंहिंजा दोस्त मुंहिंजा ख़ैर ख़्वाह मुंहिंजा हमदर्द आहिनि, हुननि जो वोट न हो पर मुंहिंजा सपोर्टर आया। तव्हां भली मूंखे वोट न ॾिनो, तव्हां ॿिए कंहिंखे वोट कयो, पर तव्हां पेटियल तंज़ीम जा जेको आहे महिनत कश जेका बाड़ी आहे कटी आया उसादनि तव्हां में एतमाद कयो आहे, हुननि जो फ़र्ज़ु थो बणिजे त तव्हां ते एतमाद कनि, तव्हांजी इज़त कनि, तव्हांजी हीउ तंज़ीम जो जेको आहे सो तरीक़ेकार हूंदो आहे। जेकॾहिं तंज़ीम जे अंदरि 500-800 तव्हांजे तालिके भिरिया उस्ताद हूंदा, मेंबर हूंदा, उन्हनि में उहिदेदार घणा आहियो, 2 लेडीज़ नंढी भेण 17 आहियो। यकीनन हुननि तव्हांखे बहितर मोतबर महिनत कश सचाई सम्झी करे तव्हांखे मुंतख़ब कयो, तव्हांखे उहिदेदार कयो आहे। जॾहिं उन्हनि जो फ़र्क़ु उन्हनि ते फ़र्ज़ु थो बणिजे तव्हांजी इज़त थो कनि ऐं तव्हां साॻे पंहिंजे वोट जो इस्तेमालु कयो आहे सिंध लेवल ते, ज़िले खां सिंध लेवल ते। जॾहिं तव्हां सम्झो था जंहिंखे सिंध जे माण्हुनि एक्सीडेंट सां वोट ॾेई कामयाबु करे मनसब ते विहारियो आहे त तव्हां ते बि असांजो फ़र्ज़ु थो बणिजे त अॼु इहा ॻाल्हि तव्हांजे अल्फाज़ न निकिरनि त असीं शफ़ी साहिब जा आहियूं ऐं असीं जेका तव्हां सां गॾु आहियूं, तव्हां मुंहिंजा आहियो, मुंहिंजा रहंदव। तव्हां चयो आहे त 3 साल तव्हां सां 3 साल यकीनन मूंखे ॾियारिया तव्हां मूं सां, पर मां हमेशह देश हयाती ऐं तव्हांजो पेटल में हुजाइणु चाहियां। दोस्तों यकीनन जहिड़े तरीक़े सां साईं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब सां जॾहिं मुंहिंजी फ़ोन ते ॻाल्हि कोन थी, जॾहिं मुंहिंजो पहिरों प्रोग्राम हिकिड़े डिस्ट्रिक्ट में नौशहर फिरोज़ में पढ़ियो, जॾहिं प्रोग्राम कयो त पीर साहिब पुछा कई साईं हिते ॿुधायो त सभु दोस्त पहुता, चई साईं दोस्तनि खे साईं जंहिंखे दावत न ॾिनी आहे पहिरीं मूंखे तकलीफ़ थी। मुंहिंजो जेकॾहिं कार्ड हुजे त पोइ महिल मुंहिंजो गुलाम मुस्तफ़ा जहिड़ो आहे हाणे हिन घर त ॿुधाईंदोमांसि कोन। ही तंज़ीम हिकु मां सिंध जो सदर अचे थो, उहो साईं गुलाम मुस्तफ़ा जो बि आहे, उहो साईं सबक जाब जो बि आहे, उहो साईं मलूक जो बि आहे, उहो पीर साहिब जो बि आहे। जॾहिं चओ था तव्हां 1.25 लख पग जो मां हक़दार आहियां त मुंहिंजो राइट थो बणिजे त मुंहिंजा जेके सभु कार्यक्रम आहिनि, जेके मुंहिंजा हमदर्द आहिनि, जेके तंज़ीम जा ख़ैर ख़्वाह आहिनि, उन सभिनी खे मुंहिंजे कार्य में घुरायो। ही तंज़ीम जो तरीक़ेकार 2000 आर्मी आई जॾहिं एजुकेशन त ब्रिगेडियर शबीर रहमान हुन सां साईं मीटिंग लाटन डिवीज़न में थी, नज़र मोहम्मद बार जेको कमिश्नर उहो बि हुननि में मौजूदु हो, त हुन हुते हिकिड़ा अल्फाज़ एॾा बहितरीन ॻाल्हाया त असां जेके ॾिठो आहे त पाकिस्तान जे अंदरि बिल्कुलु हिन वक़्तु असां सिंध में रहूं ते जेके मुनज़म आहिनि उहे 2 तंज़ीमूं आहिनि, हिकु आर्मी जो इदारो, ॿियो पिरामिड उस्तादनि जी जमात। जेकॾहिं पिरामिड उस्तादनि जे जमायत जो सदर न हुनखे असुलु आहे, न हुनखे को ॿियो पावर आहे, न हुन सां गार्ड आहिनि, न हुन सां को ॿी फौज आहे, सिर्फ़ु ऐलान थो करे पियो त बाबा स्कूल बंदि, त पूरी सिंध जा स्कूल बंदि न थियो। हुकुम जो करे सिंध जो जेको सदर आहे त तव्हांखे डिवीज़न फलाणी बंदि करणी आहे त उहा बंदि थी वञे। ही आहे असांजी ताक़त। असां उन ताक़त खे पंहिंजो पाण न था ज़ाती इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते। जलवानी साहिब हिन दफ़े तूं खटी वियो आहे, तूं असांजो बाबा सदर नायब सदर डिप्टी जनरल लॻे तोसां गॾु, पर असां महिनत कयूं था 3 साल खां पोइ तोसां मुक़ाबिलो ही तंज़ीमकारी थींदी आहे। त मूंखे तव्हां खां वधीक इहा तकलीफ़ आहे। मूं हर ज़िले में वियो आहियां, जंहिं बि जॻह ते वियो आहियां, मूं बिल्ख़ुसूस इहो कोन कयो आहे त हीउ मूंखे वोट कयो।
हूँ थरपारकर जहिड़े ज़िले में थरपारकर ज़िले जो सदर आहे हलीम जो वोट मुंहिंजे अॻे मुंहिंजो अथई पर अधी राति जो मां हुनखे उनजो घर ॻोल्हे ॻोल्हे जिते बोर्ड ई लॻियल कोन उन बाद में आधी राति जो सदर पेटल जो मैसेज खणी आयो आहियां त तंज़ीम खे मज़बूत कयो जिते तव्हांजो जेतिरो वस हले थो पंहिंजो किरदारु हलाए हर माण्हू पंहिंजे हिसे जो जेको आहे कमु करे ये तंजीम मजबूत आहे इदारा मजबूत आहे यकीन समझो तव्हां उस्ताद मजबूत आहे तव्हां उस्तादनि जे मसइलनि में तमामु मजबूत आसानी तव्हां पंहिंजे ईमानदारी सां सभु वेठा मुंहिंजो क़ाबिल एतिराम मेमरी साहब शायदि साईं रिटायर थी विया on the chair and हेड मास्टर थी विया त 5-7 साल हिकिड़ो पेटल तंजीम जो जेको मोराल हुयो उहो तव्हां ॾिसंदा हूंदव सुबुह शाम असां दाऊं कंदा वञूं था असांखे टीओ अंदरि अचणु नथो ॾे असांखे टीओ बीहणु नथो ॾे पंहिंजी ईमानदारी सां चओ हिन 6-7 महीने जे अंदरि तव्हां पेटेल जो मोराल वधियो आहे या न वधियो आहे तव्हां तंज़ीमनि जे हवाले कीअं न मिलनि 6 महीननि जे अंदरि सिंध जो सेक्रेटरी जेको आहे उहो 7 दफ़ा तव्हांजे मर्कज़ी क़यादत सां मीटिंग करे थो 7 सालनि पोइ ॿुधायो कहिड़े से कहिड़े मीटिंग कई ही आहे उहो गुलाम रसूल पावर कोन्हे उमर साहब पावर कोन ताक़त करे ही तव्हांजी ताक़त आहे तंज़ीम जी ताक़त जंहिंजो सेक्रेटरी सां वेही ॻाल्हायां थो तव्हांजी ताक़त नओ ग्रामीण उस्ताद दरवठी बि नाम साईं हिकिड़ो मिंट मां पटेल खे कंहिंखे चवण लाइ मूंखे छॾो मुंहिंजो बदिलो मां वञा थो अॻ में मुंहिंजे लाइ नाचो तुसीं सेक्रेटरी साहब ॿुधाए छॾियो आहे त पेटेल मर्कज़ी क़यादत सां मीटिंग आहे असां लाइ पाणी थो अचे चांहि खे चई ख़िदमत थी थिए उहा शयूं असांखे तव्हांजी जेका ताक़त मिले उहो जेकॾहिं असां में रब साईं जेकॾहिं उहो ईमान ऐं हया ॾिनो असां पंहिंजे इन एज़ाब जो भरम रखियोसीं यकीन सम्झो त असां तव्हांजे कंहिं बि जेको आहे मसइले ते कॾहिं बि जेको आहे कंप्रोमाइज़ करण लाइ तयारु न सभु क़ाबिल एतिराम आहिनि जेके अहिसा वठनि या गॾु रहिया आहिनि दोस्त आहिनि ॿियो साईं सिकंदर बि दोस्त आहे उहो बि मुंहिंजे डिवीज़न सखर जो सदर आहे मूंखे उन लाइ बि इज़त आहे पर ख़ुदा न ख़ासि आहे सुभाणे हुनखे का तकलीफ़ अचे त पहिरियों मर्कज़ी सदर पहुचंदो मां जिंदाबाद जिंदाबाद ही आहे वधी हिकु असांजी टीचर आहे असांजी मैडम मनिका खान ग़लति तरीक़े सां हुनखे शौक़ात ॾेई करे हुनखे रिमूव करण सरस कयो वियो आहे त ही इताद बदी इहा शइ आहे जो पूरी सिंध उथली पई आहे सोशल मीडिया ते त हुन सां जेका ज़्यादती थी आहे यकीन ॼाणो भली 5 ॾींहंनि खां बाद में उहा जेको आहे सो पंहिंजो रियल एस्टेट ते पर अॼु हुनजी दिलि जेका थी वई आहे उहा तमामु एॾी मज़बूत थी वई आहे जो मुंहिंजा भाइर मुंहिंजा सिपाही मुंहिंजी तंज़ीम मुंहिंजा सभु कुझु आहिनि जो मूंखे कोई बि वार वाको न करे सघे ऐं यकीन ॼाणो अॼु उनजी डिस्कस सेक्रेटरी साहब सां थी आहे जेको कुझु थियो आख़िर सेक्रेटरी साहब चयो त इहा तव्हां रियल एस्टेट सम्झो बहाल सम्झो पर हिकिड़ो पेपर वर्क जेको आहे ऑफिसर जेको उहो तव्हां पूरो कराए ॾियो इनशाला हिन ई हफ़्ते मथे में तव्हां हुनजो रियल एस्टेट अॾु कयो इहा शाहिदी आहे ताक़त जी तंज़ीम कैपिटल फंड जो ताक़त ऐं चवां थो त ही प्रोपेगेंडा प्री प्लान त हलाई वई बाबा गुलाम रसूल मां कंहिंखे हथु न ॾींदो आहे उहो सम्झो आहे त जेको आहे सो कपिड़ा पाईंदो आहे मथां गुंज अचे हीअ अलॻि शइ आहे हर माण्हू जो पंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे मां मिसकिन घराणे जो हिकिड़ो फ़र्क़ु आहियां मुंहिंजो पीउ जेको आहे सो उहो साईं कुर्मी रहियो आहे ऐं हुनजे घर में जेको जनम वरितलु आहियां पर मुंहिंजी बचपन खां मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी इहा ख़्वाहिश रही आहे मां पाण खे साफ़ु सुथिरो हर माण्हू यकीन में ख़्वाहिश हूंदी आहे मां पाण खे साफ़ु सुथिरो रखां साफ़ु सुथिरा कपिड़ा पायां सुठे माहौल मथां सुठनि दोस्तनि मथां विया हीअ मुंहिंजी ख़्वाहिश रही आहे हीअ मुंहिंजी जेका सम्झो हैबिट बि सम्झो पोइ जेकॾहिं उहा कंहिंखे पसंदि न आहे त शइ आहे पर मूंसां जेके बि दोस्त मिलियल आहिनि पंहिंजे मां यकीन सां चवां थो तव्हांखे पंहिंजे मुंहं सां मिली आवाज़ वठो तव्हांखे यकीन कुझु माण्हू टो माण्हू भला गोदाम बि कोन्हनि
पर हरू भरू मुंहिंजी तव्हां हुनजो का नुक़्तचीनी न कंदा पर नुक़्तचीनी उहे कंदा जंहिं खां मुंहिंजी हीअ इज़त मुंहिंजो हीउ उहिदो हीउ मुंहिंजो मान मतिलबु हीउ तव्हांजा हाज़िर बर्दाश्त कंदा हुनखे मुंहिंजी ॻाल्हि वणंदी त दोस्तो तव्हांजो घणो टाइम वठी विया मां सभ खां पहिरियां वठी मूंखे माज़रत ई तव्हां खां जेको आउं लेट करे पहुतो आहियां तव्हांखे इंतज़ारु करायो आहे उनजो बि को सबबु हुयो पर तव्हांखे ऑनलाइन हुयुसि मां साईं सां बि त हुते सेक्रेटरी साहिब सां असांजो हिकिड़ो ॿी टाइम रखियलु हुयो त जेकी ही प्रॉब्लम्स कुझु आहिनि उहे सेक्रेटरी साहिब सां आहिनि सेक्रेटरी साहिब चयो त फाइनेंस ते जॾहिं बि समरी वेंदी त आउं तव्हां सां गॾु हलंदुसि हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त सेक्रेटरी साहिबु तमामु बावसूर हिकु नफ़ीस तबीअत जो माण्हू आहे ऐं पढ़ियो लिखियो माण्हू आहे पढ़ी लिखी फैमिली सां तालुक़ु आहे पर सच पुछो असां अॻे ई चवंदा आहियूं तंदी मार त बाबा ऑफिसर असां जेको आहे नेकी न कयूं पर इहो बि जेको आहे सो असांजो शरीर बि जेको आहे सो असांखे गुनाह आहे जो कंहिंजी असां एतिरी बुर्दबारी ऐं उनजी महिनत ॾिसी करे उनखे उजागर जे करे असां नथा कयूं मां गुनाहगार आहियूं ऐं उनजी महिनत सां पिरामिड उस्ताद सां मुंहिंजो लॻाव आहे त मां जेतिरे ताईं आहियां त पिरामिड उस्ताद खे मसालो करे रहिया कुझु न कुझु कोई न कोई अहिड़ो मूंखे बेनिफिट मुंहिंजे हथ उस्तादनि खे ॾिनो वञे ताकी उहो मुंहिंजे लाइ इहे एज़ाब रहंदो हक़ीक़त ॻाल्हि आहे त सेक्रेटरी साहिबु इंट्रस्टेड आहे असांजे पिरामिड उस्तादनि जे मसइलनि में त उन वक़्तु पंहिंजी PS फिनांस डिपार्टमेंट हिकिड़ो डेट ऑफ अपॉइंटमेंट खां इनिशियल अपॉइंटमेंट खां जेका असांखे सीनियरिटी काउंट ॾिनी वञी उहो फाइल बि असांजो लॉ डिपार्टमेंट खां थी करे फाइनेंस डिपार्टमेंट पहुतो आहे अनट्रेंड इंक्रीमेंट वारो AG वापसि कयो आहे फाइल असांजो उहो बि असांजो फाइनेंस डिपार्टमेंट में पहुतो आहे 3 नंबर ते असांजी समरी अपग्रेडेशन वारी उहा बि असांजो जेको आहे सो फाइनेंस डिपार्टमेंट आहे 4 नंबर ते इहा आहे त जेका अॼु असां बिल सेक्रेटरी साहिब सां एजेंडा में रखियो आहे त काफ़ी वक़्त खां वठी बल्कि साल ॾेढ साल LPR जा रिटायरमेंट जा जेके बिल्स एतिरा थी विया आहिनि जो उस्ताद के ॾेढ साल थियो उन्हनि खे बेनिफिट्स पंहिंजो न मिली रहिया आहिनि हुननि खे जेको आहे पैसा कोन मिली रहिया आहिनि जो वीचारा पंहिंजो घर जो सफ़र नथा करे सघनि असां चयोसीं स्पेशली फाइनेंस सेक्रेटरी सां असांजी मीटिंग कराए असांजे जेका बजट जेका आहे रिलीज़ करायो ताकी जेको सिंध जे अंदरि हिकु रिटायर उस्ताद ताईं जेकॾहिं वेतन थी पई आहे उनजो जेको आहे मसइलो जेको आहे हल कयो ऐं उहो बि हिन सां ई गॾो गॾु जेको आहे कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु सिंध जे अंदरि जहिड़े तरीक़े सां ही वर्किंग कमेटी हिकिड़े इदारा हूंदा तव्हां तालुके जी जनरल बॉडी कंदो तव्हां आम वोटर जेको अची पंहिंजा मसाइल रखंदो ऐं ज़िलो जेको आहे जनरल बॉडी ज़िले जी रखंदो त तालुकनि जा जेके दोस्त आहिनि उहे मसइला रखंदा असीं वर्किंग कमेटी रखंदा आहियूं त ज़िलनि जा दोस्त हेठां मसइला चूंडे खणी अचे असां ताईं पहुचाइनि असां उहे मैटर जेको आहे सो जेकी जंहिं सतह हुजनि सतह जा हुजनि उहे असां जेको आहे हल करण जी कोशिशि कयूं मुंहिंजी अॼु स्पेशली सेक्रेटरी साहिब खां टाइम वरितो आहे टाइम फिक्स न थियो आहे असांजो त बाबा असांखे तव्हां हिकिड़ी मीटिंग फिक्स कयो जंहिंमें ऑल DOs सिंध जा ऑल डायरेक्टर्स ऐं सेक्रेटरी साहिब पाण एडिशनल सेक्रेटरी डिप्टी सेक्रेटरी प्रेस मर्कज़ी कैबिनेट हुजे उहो भली 2 कलाक हले 3 कलाक हले 4 कलाक हले ताकी सिंध पूरी जे अंदरि जेको आहे हिकिड़ो मैकेनिज़म क़ाइमु कयो वञे तंज़ीमनि जे अंदरि ऐं ऑफिसर जे अंदरि त बाबा तंज़ीमनि जो छा राइट आहे उन्हनि जा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि जेकी ऑफिसर सां रिलेटेड आहिनि ऑफिसर सां कहिड़ा प्रॉब्लम आहिनि जेकी तंज़ीम वारनि जे करे इंटरफेयर करे नथा हल करे सघियो हीअ हिक ॿिए ते असांजे मथां जेके बोतानबाज़ी हले पई त बाबा तंज़ीम वारा ऑफिसर खे कमु करणु नथा वञनि ऐं ऑफिसर चवंदा तंज़ीम वारा चवंदा ऑफिसर असांजो कमु कोन था कनि ताकी हीअ शिकायत जेको आहे हीअ स्पेस जेको आहे सो उहो तव्हांजो ख़तमु थी वञे सो इनशाला ऐं तव्हांजे ज़िले बिल्कुलु साईं पीर साईं खे मुबारकबाद ॾियां थो जंहिं पंहिंजे हिकमत मलीअ सां तंज़ीम उसूलनि सां भली ॿियूं त जीअं तव्हां ॿुधायो आहे त साईं कंदा पर सॼे ज़िले खे हर जॻह ते साईं गॾु वञी हले थो हर ॾुखे सुठे वक़्त में साईं गॾु अचे थो हीअ मुंहिंजो उनखे बि सलाह आहे मुंहिंजो तव्हां दोस्तनि खे बि सलाह आहे त तव्हां सभु दोस्त तंज़ीमी आहियो ऐं तंज़ीमी उसूल तहत तव्हां जेको आहे पंहिंजे ज़िले सां गॾु हली रहिया आहियो ऐं साईं बिल्कुलु दोस्त साईं ग़ुलाम मुस्तफ़ा जो ऐं निहायत शुक्रगुज़ार आहियां पुलिस हुनजे काबीना जो त हक़ीक़त मूंखे इलाही लेट थी वई आहे ऐं मूं हिनखे साईं खे चयो त भला रमज़ान शरीफ़ खां पोइ रखूं टाइम चई न साईं मूंखे जेको टाइम थो थो तव्हां अॻ में
तो लिहाज़ा अध राति मंझि राति जलबानी साहिब ताईं फ़ोन अचे हीअ अलॻि शइ आहे त जेकॾहिं कॾहिं कॾहिं इंसान आहे पोइ नंबर न बि खणी सघूं त महिरबानी करे मैसेज कंदा कयो त बाबा मां फलाणो ॻाल्हायां थो छो त असां सां बि जेको आहे सो सम्झो पाण था उहा ॻाल्हि आहे सो इनशाला असां तव्हांखे न उमेद न कंदासीं तव्हां असां माण्हू सुठियूं उमेदा सम्झो ऐं हीअ त ज़िलो नौशहरो फेरो जेको आहे उहो मूं तव्हांखे अॻिले भेरे बि चयो हुयो त मुंहिंजे पेटेल जे हवाले सां मुंहिंजो जंक्शन जेको आहे ज़िलो आहे हीउ मां हेॾां अचां बि इन में ऐं होॾां बि अचां हूअं बि जेको आहे सॼी सिंध पीढ़ी जो पासो आहे बहरहाल त स्पेशली ऐं ॿीहर तव्हां शहरनि में घणो घणो चई विया हो मूंखे पर हाणे जॾहिं बि डपबो साईं तॾहिं सलाम ज़रूरु भरिबो ऐं जेकॾहिं सलाम न भरियो त हुन चवानी कंहिं न कंहिं मन सां पोल सां मथो टेके चवंदा पंहिंजा जलबानी साहिब त आख़िरी तुंहिंजे लाइ हिकिड़ो शहर चवणो थो पियो सो त कसम खुदा दी में को प्यारा लॻदई में करे घिनई चा ठगी चोले दे अंदरू ते को रुका छोड़ा कोई कोसा बार न लॻई पंज तन दा पुलसा घतई जो नज़र केंदी न लॻई वाह देखो सोन दे लाल में तो भी घिना जो मेरी पसंद वाह